नाज़रीन, आवाज़ टीवी के मशहूर प्रोग्राम ही आहे सिंध में ज़िले मटियारी जे शाखनि में हथरादू वाराबंदी वारी रिपोर्ट हलण बाद सिंध आबादगार बोर्ड जा अॻवान पुछड़ीअ जे आबादगारनि वटि पहुची विया। उन ई हवाले सां पेश आहे हालामा नदीम मंगरियो जी रिपोर्ट। आवाज़ टीवी के जग मशहूर प्रोग्राम ही आहे सिंध में ज़िले मटियारी शाखुनि में हथरादू वाराबंदी वारी रिपोर्ट हलण बैदि सिंध आबादगार बोर्ड जा अॻवान पुछड़ी आबादगारनि वटि पहुची विया। सिंध आबादगार बोर्ड के सीनियर वाइस प्रेसिडेंट डॉक्टर बशीर अहमद निज़ामानी, वाइस प्रेसिडेंट महमूद नवाज़ शाह, हैदराबाद डिवीज़न के सीनियर वाइस प्रेसिडेंट सैयद नदीम शाह ऐं ॿियनि जी अॻवानी में आयल वफ़द हाल जे मुख़्तलिफ़ शाखुनि जो दौरो कयो ऐं आबादगारनि सां मुलाक़ातूं करे पाणी खोट बाबति तफ़सील मालूम कया। उन मौके ते सिंध आबादगार बोर्ड के अॻवाननि आवाज़ टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो हिते हिननि जो पेरीनल पाणी आहे जेको 12 माह पाणी हूंदो आहे ऐं हींअर असांजी कत्ती जेका आहे ख़रीफ़ जो फसल हींअर मौसम हले पई जंहिंमें फुटी है, कमंद है, केलो है, हर शइ थींदी है। हाँ वो जिते पानी कोने माण्हू जे पीअण जो कोने, शाखूं ॾिसो बंदि पियूं आहिनि ऐं रोड़ी कैनाल हींअर फुल पंहिंजी औज ते जेतिरी हुन में गुंजाइश है ओतिरे हुन जे पाणी मिलण जे बावजूद ही हशर नशर है। असां अॻे बि हिननि खे पंहिंजो हमेशह पंहिंजो सिंध आबादगार बोर्ड जे प्लेटफॉर्म ते ये असांजा दोस्त यार असांखे ॿुधाईंदा आहिनि, असां उन्हनि खे इतला ॾींदा आहियूं त भई हीअ अवांजो इरेगुलेटरीज़ पियूं हलनि। पर छा आहे जो हिते अॼु असीं बि इन लाइ आया आहियूं त हीअ सॼी फ़ोटोग्राफी बि करे वञूं, पोइ हिन खां पोइ असांजी प्रेस कॉन्फ्रेंस बि आहे जंहिंमें असां सॼी हालतूं हुकूमत खे ॾेखारींदासीं। असांखे हिते अची ॾाढो अफ़सोस थियो आहे त पाणी जी अवेलेबिलिटी पोयां ज़रूरु आहे, पर हिते जेका एरिया है उनमें 13 आडिन ते जेका शाख है उन जो तकरीबन 60% शाख जो पूरो सुकल है, जैके पानी पोए बसर में के खिरिया पोखियल उहे भी उन्हनि जा सड़ी विया लिया, उन खां पोइ को फसल जेको आहे सो पोखे न सघिया। असांजी गुज़ारिश सिर्फ़ु इहा आहे त हीउ जेको सिस्टम ठहियलु आहे उन ते तकरीबन 9000 एकड़ ज़मीन आहे, 2-3000 एकड़नि खां वधीक आबाद कोन थी थिए। इन जो आख़िर को तो जवाबदार हूंदो, उन्हनि जे जेके ख़ानदान जेके पंहिंजी जाइज़ रोज़ी करणु घुरनि था ऐं जो जाइज़ रोज़ी नथा करे सघनि त उन्हनि जो केरु त जवाबदार हूंदो। सऊं सुबह तो ज़ुल्म आहे, करबला लगी पई आहे। हिते माण्हुनि खे जे ख़ुदा न ख़ास्ता को मरी वञे त उन गुसल जो बि पाणी हिते कोन्हे, पीअण जो त अञा बि ॿी ॻाल्हि आहे उहो बि नथो मिले, जर बि खारो आहे। हिते वारनि ज़मींदारनि सां ज़ुल्म आहे। सरकार खे खपे त वाराबंदी जीअं करे पई त मुंड वारा वाटर बंदि करे टेल वारनि खे ॾियनि, 8 ॾींहं मथे ॾियनि, 8 ॾींहं हेठि ॾियनि, ऐं जेके वंजियूं लॻनि थियूं, जेके पाइप भॻा पिया आहिनि, इहो ज़ुल्म आहे। सफ़ा इहो बंदि कयो वञे, न त माण्हू केॾांहुं वेंदा। सुभाणे इहे माण्हू रस्तनि ते निकिरंदा, रोडनि ते निकिरंदा, पोइ इहा साॻी हुकूमत अची ॻाल्हाईंदी। जे पोइ गंद करे ॻाल्हाए इन खां बहितर न आहे त पहिरीं ॻाल्हाए। ऐं चूंडियल नुमाइंदनि खे बि खपे त हिन शइ खे असेंबली में उथियारीनि, नेशनल असेंबली में उथियारीनि, सेनेट में उथियारीनि। शाखुनि जे दौरे बैदि सिंध आबादगार बोर्ड के अॻवाननि आमिर बेहज़ाद मेमन जे फार्म हाउस से हंगामी प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त असां पुछड़ी जे आबादगारनि सां हर फोरम ते गॾु आहियूं। सनन ज़रई ज़मीनूं बंजर थियण न ॾींदियूं वेंदियूं, पाणी खोट ख़िलाफ़ भरपूर आवाज़ उथारियो वेंदो। कैमरामैन नदीम राजपूत सां गॾु नदीम मंगरियो, आवाज़ टीवी न्यूज़ हाला।